अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं तो उन्हीं में ओठो कामयाब थी वेंदो रईस गफ़ार ख़ान खे झुकाइण में। छा रईस गफ़ार ख़ान ॻाल्हियूं मञे वेंदो सॼियूं ओठे जूं शर्तूं? ऐं रबनि सां कहिड़ी ॻाल्हि कंदो ओठो? रबनि खे का ॿी ॻाल्हि कंदो ऐं जेको आहे रईस गफ़ार ख़ान खे का ॿी ॻाल्हि कंदो? छा हिते वरी नई प्लेनिंग ठाहींदो ओठो? सॼी कहाणी तव्हांखे ॿुधायूं था इन नंढड़े वीडियो में। महिरबानी करे असांजी इन वीडियो खे पूरो ॾिसिजो ऐं थी सघे तो शायदि को सो वीडियो ज़रूरु सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों। पोइ किस्म में तव्हांखे ॿुधायो मूं त ओठो शर्तूं रखंदो रईस गफ़ार ख़ान खे इहा ई ॻाल्हि कंदो त असांजा गुनाह बख़्श ऐं असांखे मतिलबु ठाह जूं ॻाल्हियूं कंदो ऐं उन खे इहा ई ॻाल्हि कंदो त ही माण्हू तुंहिंजा असां वटि ॿध हलंदा त रोज़ु तोखे हिकु माण्हू मुअल ॾिसजे पंहिंजे ॻोठ जो। तंहिंजे मथां रईस गफ़ार ख़ान सोचण ते मजबूर थी वेंदो। ईअं ई थींदो। हाणे तव्हां प्रोमो में बि ॾिठो हूंदो रईस गफ़ार ख़ान ओठे सां हा कंदो चवंदो वञी हाकिम ख़ान सां मिल मां ठाह जे लाइ तयारु आहियां। छो त मजबूर थी वेंदो आहे। रईस गफ़ार ख़ान अमुन पसंदि माण्हू आहे, जहिड़ो माण्हू न आहे। ऐं ओठो इहा शर्त खणी वापसि वेंदो ऐं रबनि सां मिलंदो ॿाहिरि। रबनि खे वरी ॿी ॻाल्हि कंदो ऐं जेको आहे रईस गफ़ार ख़ान खे टीं ॻाल्हि करे आयो आहे उनखे ॿी ॻाल्हि कंदो ऐं उन रबनि खे अलॻि शर्त ॾेखारींदो ॿुधाईंदो त तुंहिंजी मीरा हिते आहे, हे छा हे कमु हे आहे, हीअं आहे हीअं आहे। पोइ मोटी वेंदो हाकिम ख़ान खे ॿुधाईंदो। हाकिम ख़ान इहा ॻाल्हि हाकिम ख़ान खे कान वणंदी। छो त हाकिम ख़ान खां इहा वणंदी सॉरी कमाल ख़ान खे इहा ॻाल्हि कान वणंदी फ़ैसिले वारी। कमाल ख़ान पोइ बि राज़ी थी वेंदो चलो ठीकु आहे ॾिसूं था इन ॻाल्हि खे। ऐं पहिरियों ई हाकिम ख़ान चवंदो मां पंहिंजे वलू खे छॾाईंदो इन्हनि जे बदिले क़ुर शरीफ़ ते फ़ैसिलो कंदासीं। जेका माण्हू मुआ जेका हुननि जा जेका असांजा बसि दरगुज़र करे फ़ैसिले जो ठाह कंदासीं। अहिड़े हिसाब सां अञा इहा शैतानी करण जे लाइ कमाल ख़ान अॻिते टंग अड़ाईंदो ऐं अन करे वरी इन्हनि जो जहिड़ो तव्हां ॾिसंदो त वधी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ओठो आहिस्ता आहिस्ता मीरान जेको ॻाल्हियूं कयूं ओठे जे मथां असरु करे वेंदियूं। इहो बि तव्हांखे मां ॿुधाए छॾियां। ओठो सुधरण जी राह ते मोटी बि ईंदो ऐं जेको आहे थी सघे थो अॻिते हली जेको आहे रईस गफ़ार ख़ान जो बि मथां साथ ओठो ॾिए। फ़िलहालु हू सुधरण जे रस्ते थोरो थोरो स्टार्ट थियो आहे। मां यको तव्हांखे वान कंदो थो अचां ॿुधाईंदो थो अचां मीरान जूं ॻाल्हियूं ओठे जे मथां असरु करे वेंदियूं। असांखे ॾींदा इजाज़त। सब्सक्राइब ज़रूरु कजो। ख़ुदा हाफ़िज़।